नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि वर्रसूलि मिन बअदि मा असाबहुमुल क़र्ह लिल्लज़ीना अहसनू मिनहुम वत्तक़ौ अज्रुन अज़ीम। الذين قال لهم الناس إن الناس قد جمعوا لكم فاخشوهم فزادهم إيمانا وقالوا حسبنا الله ونعم الوكيل فانقلبوا بنعمة من الله وفضل لم يمسسهم سوء واتبعوا رضوان الله والله ذو فضل عظيم إنما ذلكم الشيطان يخوف أولياءه فلا تخافوهم وخافون إن كنتم مؤمنين صدق الله العلي العظيم। दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बिनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला जंग उहद जे अंदर थियल लग़्ज़शुनि जी तरबियत जो बयान फरमायो हो। अॼोकिन आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला ग़ज़वे हमराउल असद जंहिंखे नंढी सुग़रा ग़ज़वे बदर बि चइबो आहे उन जो कुझु मुख़्तसिर ख़ाको बयान फरमायो आहे। चूंकि जंग उहद जे अंदर थियो ईअं हुयो त मुसलमाननि खे इब्तिदा में कामयाबी पई थिए, वरी अचानक जंग जो पासो पलटो मटिजी वियो, शिकस्त पई थिए मुसलमाननि खे। एतिरे ताईं जो 70 सहाबी सगोरा शहीद थी विया। ख़ुदि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे भी तकलीफ़ पहुती, ॾंद मुबारक शहीद थिया, काफ़ी सारो खून वही वियो। वरी अल्लाह तबारक व तआला हिन जंग जो इहो आज़माइशी सिलसिलो मरहलो थोरे ई वक़्त में वरी उनखे मटायो। इन जंग जे पछाड़ीअ में वरी साॻियो ई मुसलमाननि खे फतह थी। हाणे मुसलमाननि खे जॾहिं फतह थी, इहो सॼो ख़ाको विच में तरतीब वार 4 5 6 रुकू गुज़रिया आहिनि, इन्हनि में इहो सॼो मरहलो गुज़रियो आहे। जॾहिं मुसलमाननि जी फतह थिए पई त काफ़िर अबू सुफ़ियान जो जेको लश्कर हो, मके जे मुशरिकनि जो गॾियल हिकिड़ो मजमूई वफ़द हो, उहो मैदान उहद में वञी वियो। हालांकि हुननि ॾिठो हो त जंग असां खटियूं था ऐं असां हुननि जो एतिरो वॾो भारी नुक़सान बि कयो आहे, 70 माण्हू हुननि जा मारिया आहिनि, शहीद कया आहिनि, पर पोइ बि मैदान छॾे विया। इहे ज़ख़्मी ऐं कमज़ोर जेके मुसलमान हुआ, जिन मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं हुयूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहीद थी विया, हुननि जी दिलि इहा ॻाल्हि ॿुधी करे ॾकी वई। वरी ॿी ख़बर ॿुधूं त 70 साथी असांजा शहीद थिया आहिनि, वरी ॾुख मथां ॾुख। वरी इहा ख़बर त असां जंग बि हारायूं पिया। वरी इहो अहसास त असांजा जेके 11-12 साथी जंग उहद जबल उहद जे चौकीअ ते जेके हुआ, उहे 12 ई असांजा 11 ई शहीद थी विया, उहे बि उन्हनि 70 में। इहे ज़हनी तौर ते कमज़ोर, ज़हनी तौर ते ॾुखनि में फाथल जकड़ियल,
ज़ख़्मी थियल इहे वरी जो उथिया त इन्हनि ज़ख़्मी थियल कमज़ोरनि जे हथां काफ़र ताक़तवर डिॼी ॿधी वियो। जॾहिं काफ़ी अॻिते टपी मके जे तरफ़ वञण लॻा वरी उन्हनि खे अहसासु थियो त यार इहो असां त जंग खटूं पिया न, पोइ मैदान छो छॾियोसीं, या त ग़लती कईसीं अड़े बेसा। पोइ वरी हिननि सलाह करे चई भला पोइ इहे जेके बचा आहिनि मैदान उहद में मुस्लमान इन्हनि जा अक्सर शहीद थी विया आहिनि, इहे इन्हनि खे खणंदा, शहीदनि खे कफ़न दफ़न ॾींदा, जनाज़ो पढ़ंदा, इन मसरूफ़ थी वेंदा। बाक़ी लड़ाकू जवान इन्हनि जा ज़ख़्मी आहिनि। हाणे इहे ज़ख़्मी छा कंदा, हलो त वज वठी मदीने ते था हमिलो कयूं। मदीने में इन्हनि जा उहे माण्हू लड़ाकू हूंदा कोन, इहे सभु आहिनि हिते मैदान उहद में, वारो वठी मदीने खे था फतह कयूं, हले हलो। पोइ हिननि दहशत फैलाइण ख़ातिर हिकिड़े शख़्स खे रस्ते मां जेके मके खां मदीने वञनि पिया उनखे ॿुधायूं त वञी करे ॿुधा मदीने जे माण्हुनि खे त अबू सुफ़ियान जो लश्कर मके वारा वरी अचनि मथा, त जीअं हुननि ते हिकिड़ो असांजो दाबो ऐं असांजो हिरास हुननि जे मथां हावी थी वञे। हिन शख़्स इहा ॻाल्हि ॿुधी हेॾा अल्लाह तबारक व तआला ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वही जे ज़रिए ॿुधायो त सुहिणा नबी हे वरी हेॾां मोटण जी तयारी था कनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन वक़्तु सहाबा किराम में ऐलान फरमायो त बावजूद इन ॻाल्हि जे त असां सभु ताज़ो जंग था मोटियाऊं, अञा ॼण त को वक़्तु विच में न गुज़रियो आहे जो असांजो थकु लहे आहे, को वक़्तु न गुज़रियो आहे जो असांजा फत कुझु भरिजनि आहे, छुटनि आहे। पर वरी अल्लाह ताला जे तरफ़ खां न्यापो मिलियो आहे, दुश्मन वरी असांजे मदीने ते हमले आवर थो थिए। कहिड़ा कहिड़ा जवान ताम उथंदा लड़ाईअ जे लाइ, पर शर्त आहे त जेके मदीने में अॻ में जंग उहद में न हलिया हा सही सलामत उहे न, असां सां गॾु जेके जंग उहद में ज़ख़्मी शहीद थी चुका आहिनि, हिकिड़ा ॿिया ज़ख़्मी थी आया आहिनि, गाज़ी थी आया आहिनि, उन्हनि मां कहिड़ा कहिड़ा उथंदा। कुझु बुज़ुर्गनि लिखियो आहे त सिर्फ़ु 200 जवान अहिड़ा हुआ जेके खड़ा थी सघिया पंहिंजे पेर ते, बाक़ी ॿिया अहिड़ा जेके एतिरा ज़ख़्मी आहे जेके बीह बि न पिया सघनि। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रिवायत पेश कई आहे त 70 जवान खड़ा थी सघिया, से बि उहे कीअं जेके ॿियनि जे सहारे सां अञा मूंखे वठी उथार त वाह तूं बि वठे ॾां, इहे उथी बीठा साईं मां हलंदुसि जंग में। ॿीहर जंग जे लाइ इन्हनि ज़ख़्मियुनि मां उहे माण्हू उथिया जेके ॿियनि जे सहारे सां उथिया आहिनि। इहे जंग हली लड़ंदा कीअं, पर अल्लाह जे पैगंबर जो फरमान जो त कहिड़ा हलंदा, इन्हनि ज़ख़्मी थियल जवाननि बि पंहिंजो कद काठ ॿियनि जे सहारे सां बि ऊंचो करे ॾेखारियो त असां हलंदासीं। पोइ हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इहे पंहिंजे उन्हनि सहारे वारे साथियुनि जे आधार ते गेलजंदा क़दम ब क़दम अॻिते वधंदा मदीने आलिया खां 8 मील जे फ़ासिले ते हिकु जॻह जंहिंजो नालो हुमरा अल असद आहे, उन मक़ाम ते अचे पहुता। ऐं हेॾां मदीने जे अंदरि हिकिड़ो कबीलो रहंदो हो, ख़ुज़ाई कबीलो, जंहिंजो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां साथ हो, इत्तिहाद हो। मके जे मुशरिकनि खे इहा मालूमात न हुई त ख़ुज़ाई कबीले वारा बि जंग में हुज़ूर जन सां गॾु आहिनि। हाणे इन्हनि जो हिकिड़ो शख़्स माबद बिन ख़ुज़ा, इहो वरी मदीने खां मके वञे पियो पंहिंजे कम सां, रस्ते में नज़र अची वियसि अबू सुफ़ियान जो लश्कर, जेके पाण में ॻाल्हियूं पिया कनि त मोटी हली करे वरी मदीने ते हमिलो कजे, इहे ज़ख़्मी थियल कमज़ोर छा मुक़ाबिलो कंदा, हलो त हिन खां बदिलो चङी तरह वठूं, हेॾे बि मार मिली अथनि होॾे बि मार ॾियूं।
त हिन ख़ुज़ाई कबीले वारे माबद बिन ख़ुज़ा शख़्स चालाकीअ खां कमु वरितो। चवणु लॻो त अबू सुफ़ियान साहिब भुल त ई आहे त इहे ज़ख़्मी आहिनि, भुल त इहे त थोरा आहिनि ऐं कमज़ोर आहिनि, ज़रा सब्र कजांइ। मां हाणे अञा मदीने खां निकितो अचां पियो, हुमरा अल असद वारे मक़ाम ते मुस्लमान पंहिंजे चङे तरह पूरे साज़ो सामान सां तयारी कयूं मैदान ते वेठा आहिनि। मन त मज़ो थिए, तूं त चई त कमज़ोर आहिनि, भुल अथई मथां इहा त इहे कमज़ोर आहिनि, तयारु वेठा अथई, तुंहिंजी हुनखे पहिरियां खां मालूमात आहे। हाणे हुननि ते मके जे मुशरिकनि ते अबू सुफ़ियान जे लश्कर ते इहो ई रोब चढ़ी वियो त असां पिया चऊं त होॾे वञी हमिलो कयूं, असां खां पहिरियां हुते वेठा आहिनि, ऐं इहो मैदान अहिड़ो हमरा अल असद जो हिते वियासीं त मार खाई वेंदासीं, ऐं इहो मदीने जे वेझो आहे। मदीने वारनि हिते जेका टिक ॻोटूं जेके रखियूं हूंदियूं जंग जूं, माना जवान जेके विहारिया हूंदा चौंकियुनि ते, घट ऐं चौराहा जेके उन्हनि वठी विहारिया हूंदा, असां मरंदासीं मरंदासीं। रोब चढ़ी हुन उतां ई वापसि अचण जो शुरू इरादो कयूं, हितां ई वापसि मके जी तरफ़। वरी हेॾां उहो मुशरिकनि जो मके जो उहो माण्हू जेको मदीने अचे पियो, जंहिंखे हिननि चयो हो त वञी करे मदीने वारनि खे ॿुधायो त असां अचूं था, उहो वरी हेॾां मक़ाम हुमरा अल असद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा किराम खे मिलियो। उन अची चयो त अबू सुफ़ियान जो लश्कर वरी तयारी कयूं ऐं मदीने ते हमले जे लाइ अचे वतो। होॾां ख़बर हिकिड़ी, हेॾां ख़बर ॿी। जीअं जो हिननि साहबनि सगोरनि इहा ॻाल्हि ॿुधी त अबू सुफ़ियान जो लश्कर असांखे माना मदीने में कमज़ोर सम्झी करे वरी हमले आवर थियण जी कोशिशि थो करे। अच्छा, ॿियो छा था चवनि, चई त इहे कमज़ोर आहिनि, मदीने ते हाणे हमिलो कयोसीं त इहे असांजो मुक़ाबिलो न करे सघंदा, बीह कोन सघंदा, किरी पवंदा। अच्छा, ईअं था सम्झनि। साहबा किराम जेके ज़ख़्मी आहे, जेके ॿियनि जे सहारे सां बीठा, इहे खड़ा थी सिधा थी चवण लॻा हस्बुनल्लाहु व निअमल वकील। यक आवाज़ गॾिजी चयूं हस्बुनल्लाहु व निअमल वकील, अल्लाह असांजे लाइ काफ़ी आहे, वाह जो कारसाज़ आहे, अचण ॾे हिननि खे दुश्मन खे मैदान ते ॾिसंदासीं। हिननि जो इहो नारो हयो अल्लाह तबारक व तआला खे, इन्हनि जो इहो पुरआज़म अल्फाज़ एॾो वणियो। हीअ आयतूं नाज़िल करे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन सहाबा किराम जे जमात जी तारीफ़ फरमाई। अल्लाह से फरमायो, तवज्जो कजो, अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बादि मा असाबहुमुल क़र्ह, उहे माण्हू सदोरा जिन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सॾ ते जी चयो। छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो न कहिड़ा कहिड़ा लड़ंदा। हिकिड़ी रिवायत में 200 साथी उथिया, इमाम बुखारी जी रिवायत मुताबिक़ 70 जवान ॿियनि जे सहारे सां ई उथिया। अल्लाह से फरमायो उहे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सॾ ते जी करे उथिया। मिन बादि मा असाबहुमुल क़र्ह, बावजूद हिन ॻाल्हि जे त उनखे ज़ख़्म बि पहुची चुका, ज़ख़्मी ठला। लिल्लज़ीना अहसनू मिनहुम वत्तक़ू अज्रुन अज़ीम, इहे अहिड़ा नेकोकार आहिनि, अहिड़ा परहेज़गार आहिनि जिन जो अल्लाह ताला वटि वॾो अजुर आहे। हाणे त लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे लिल्लज़ीना अहसनू मिनहुम, आम को माण्हू इन लफ़्ज़ जो तर्जुमो कंदो त ईअं सम्झंदो त उन्हनि मां जेके परहेज़गार हुआ उन्हनि जे लाइ अजुर आहे, माना सभिनी जे लाइ न, उन्हनि मां मिनहुम, उन्हनि मां जेके परहेज़गार हूंदा, एहसानमंद हूंदा, उन्हनि जे लाइ वॾो अजुर आहे। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इते इन मिन जे लफ़्ज़ जी जेका माना आहे, जेका सदाई थींदी आहे तबईज़ वारी, कुझु अफ़राद वठण वारी, हिते उहा न आई। इहो इल्मी नुक़्तो आहे। हिते जेका मिन आहे इहा मिन बयानी आहे। इन जो दलील इहो आहे त अल्लज़ीना इस्तजाबू, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जिन बि चयो वठो, सभिनी चयो वरितो। जेके ज़ख़्मी आहे सभु उथिया, 70 त शहीद थी विया, जेके बचा, जेके मैदान में बीठा, जंहिं वक़्तु हुज़ूरनि पुछा कई उन वक़्तु जेके मौजूद आहे उहे ई हुया जेके उथिया। अल्लाह से फरमायो इन्हनि जो वॾो अजुर आहे, पर शर्त आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां जीअं उहो पंहिंजी जान क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहिनि न, इन सां गॾोगॾु उन्हनि में एहसान, सुहिणो सलूक बि हुजे, ऐं इन सां गॾु तक़वा ऐं परहेज़गारी बि हुजे। ऐं सहाबा किराम सभिनी में इहा शइ हुई। अल्लाह ताला फरमायो उन्हनि जी तारीफ़ कंदे त इन्हनि जो वॾो अजुर आहे। ख़ुसूसन अल्लज़ीना क़ाल लहुमुन नास, इहे उहे जिन खे माण्हुनि चयो त इन्नन नास क़द जमअू लकुम,
तो सब जो सब मुशरिक मके वारा गॾिजी करे तव्हां ते हमले थियण जी कोशिश था कनि, फ़ख्शौहुम, पोइ ही उन्हनि खे जॼाइण जी कोशिश पिया कनि, फ़ज़ादहुम ईमाना, पर हिननि जो ईमान अञा वधी वियो, वक़ालू, चयूं हस्बुनल्लाहु व निअमल वकील, अल्लाह से फरमायो इन्हनि जो त वॾो अजर आहे। तारीफ़ कई अल्लाह ताला उन्हनि जी, त हुननि जो इहो लफ़्ज़, इहो जुमिलो ॾाढो वणियो। हू हिननि खे हिसाइण जे लाइ पिया चवनि त कमज़ोर आहिनि, हीअं आहिनि, मुक़ाबिलो न करे सघंदा, असांजी ॻाल्हि पहुचंदो न त दहशत चढ़ी वेंदनि, पर हिननि जवाब में अचूं ईमान हुननि जो वधी वियो त हुननि असांखे कमज़ोर सम्झो। अच्छा, अल्लाह जो पैगंबर जो असां सां गॾु आहे, पैगंबर असां सां गॾु आहे त पोइ अल्लाह जी ज़ात बि असां सां गॾु आहे। बसि ॾिसऊं अचनि हस्बुनल्लाहु व निअमल वकील, समूरनि गॾिजी करे बेहक ज़बान चयो हस्बुनल्लाहु व निअमल वकील। अल्लाह ताला साराह कई क़ुरान पाक जे अंदरि, फरमाई फनक़लबू बिनिअमतिन मिनल्लाह व फ़ज़लिन लम यमससहुम सू। ये सहाबी सगोरा त उन वक़्तु काफ़र जे मथां अबू सुफ़ियान जे लश्कर ते रोब चढ़ी वियो, हू त उतां ई हुनखे जो ख़बर पई त तयारी करे हिते वेठा आहिनि, असां ज़ख़्मी था सम्झूं, उहो तयारी करे वेठा आहिनि असां खां पहिरियां, रोब चढ़ी हुन वापसि हलिया विया। त ही वरी उतां तसल्ली जेसि ताईं थियनि त हा वापसि विया, वञी मके पहुता, पोइ ई वापसि पहुता, वापसि मदीने हलिया विया। अल्लाह से फरमायो फनक़लबू बिनिअमतिन मिनल्लाह, अल्लाह तबारक व तआला जे महिरबानी ऐं फज़ल सां इहे वापसि वरिया। लम यमससहुम सू, ज़रे बराबर उनखे का तकलीफ़ कान पहुती। वत्तबऊ रिज़वानल्लाह, इहे अल्लाह तबारक व तआला जो रज़ामंदो तलब पिया कनि, अल्लाह ताला जे रज़ामंदी जे अल्लाह जे रज़ा जे लाइ इत्तिबा पिया कनि, ताबेदारी पिया कनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, त रब राज़ी रहे। वल्लाहु ज़ू फ़ज़लिन अज़ीम, क़ुरान पाक फरमायो अल्लाह तबारक व तआला वॾे फज़ल वारी ज़ात आहे, तमामु वॾो फज़ल आहे रब वटि, वॾी महिरबान ज़ात आहे रब जी। हाणे एसी ताईं हिननि टिनि चइनि आयतुनि में अल्लाह ताला उन्हनि सहाबा किराम जे मुक़द्दस जमात जी तारीफ़ कई, जेके ज़ख़्मी हा, जिन खे दुश्मन, जिन खे काफ़िर कमज़ोर पियो सम्झे, जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुक्म ते ज़ख़्मी हुजण जे बावजूद ॿियनि जे सहारे सां बि उथी बीठा, अल्लाह ताला उन्हनि जी तारीफ़ कई। फरमाई हिकु त उन्हनि जो अजुर वॾो आहे, ऐं ॿियो माण्हुनि हुननि खे डपु ॾियण जे लाइ चयो त दुश्मन गॾु थियो अथव, पर हिननि जो हचो ईमान वधो, हिननि चयो हस्बुनल्लाहु व निअमल वकील। ॿ टियों अल्लाह तबारक व तआला बि पंहिंजे फज़ल सां हुननि खे महिरबानी सां हितां इन जंग मां पुरअमन तरीक़े सां वापसि मोटायो, काई तकलीफ़ हुननि खे न पहुती, छो त ही अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजे नबीअ जो इत्तिबा पिया कनि, ताबेदारी पिया कनि, ख़ुदा जो रज़ामंदो मक़सूद हो। बसि टे सिफ़तूं क़ुरान पाक इहे ॿुधायूं साराह कंदे, पोइ बाक़ी जे माण्हू हिननि खे ख़बर ॾिनी त मके जा मुशरिक गॾिजी करे हमिलो करण जी कोशिश था कनि, अल्लाह से फरमायो इन्नमा ज़ालिकुम शैतानु युख़व्विफ़ु औलियाअहु, बाक़ी आहे जेका ख़बर आहे न, जेका तव्हांखे पहुती आहे, शैतान हो जेका तव्हांखे ख़बर ॾेई वियो, माना माण्हू ॼण त शैतान जे शक्ल में, हुननि जो मक़सदु हो मुस्लमाननि खे प्रेशराइज़ करणु, हिसाइणु, ऐं हिन बि वरी अचूं उहा ई ख़बर पैगंबर जे मौजूदगी में हुननि ते पहुताई, शैतान हो, असां हुननि ते रोब चाढ़ण जी पिया कयूं, हे वरी मुस्लमाननि खे अचो हिसाइण जी कोशिश पियो करे, शैतान। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे शैतान पंहिंजे दोस्तनि खे ई ॾेखारींदो आहे, पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए ई इहो ॾहकाओ विझंदो आहे, माण्हुनि जे दिलनि ते हिरास शैतान पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए ई कंदो आहे। पोइ ज़ाहिर आहे शैतान जा दोस्त कहिड़ा आहिनि, जेके शैतान जे चवण ते हलंदा। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फहुव लहु क़रीन, अहिड़नि माण्हुनि जो तज़किरो कयो आहे जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम खे बिल्कुलु छॾे ॾींदा आहिनि। पोइ अल्लाह से फरमायो उन जे असां शैतान कढ लॻाईंदा आहियूं, बच छॾींदा आहियूं शैतान, पोइ शैतान हुन सां अहिड़ो जोड़ थी वेंदो आहे जो हे ॿई हिकु थी वेंदा आहिनि, फहुव लहु क़रीन, ॻिट थी वेंदा आहिनि ॿई, शैतान ऐं उहो हमरा हिकु जिन्स थी विया ॼण त अमली एतबार सां। वइन्नहुम लयसुद्दून अनिस सबील वयहसबून अन्नहुम मुहतदून, इहे ॿई शैतान ऐं इहो हमरा जेके ॿिट थी विया आहिनि, इहे ॿई हिदायत जे राह तां भिटकियल हूंदा आहिनि, पर सम्झंदा ईअं आहिनि त असां हिदायत ते आहियूं।
हिते अल्लाह ताला फरमायो ये शैतान जा जेके यार दोस्त आहिनि न इहे बि सम्झो शैतान आहिनि बसि इहा शैतानी ख़बर हुई जेका शैतान पहुचाई पंहिंजे दोस्तनि जे ज़रिए सां ऐं दोस्तनि जे ज़रिए सां ई शैतान पंहिंजी ख़बर पहुचाईंदो आहे फला तख़ाफ़ूहुम वख़ाफ़ूनी इन कुंतुम मुमिनीन पोइ तव्हां ख़ौफ़ न कयो उन्हनि खां न कयो ख़ौफ़ ऐं तव्हां सिर्फ़ु अल्लाह ताला जे ज़ात जो ई ख़ौफ़ कयो ख़ुदा खां रुॻो ॾिजो बाक़ी सॼी दुनिया जे मुक़ाबले में अल्लाह जी ज़ात तव्हां सां गॾु आहे जे मोमिन आहियो त हीअ आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो आहे जेको अल्लाह तबारक व तआला बयानु फरमायो जंहिं मां सम्झ में आयो त सहाबा किराम जी ज़ख़्मी हालत में दिलेरी ऐं बहादुरी बि अल्लाह ताला खे ॾाढी वणी ऐं उन्हनि जा अल्फाज़ हस्बुनल्लाहु व निअमल वकील बि अल्लाह ताला खे ॾाढा पसंदि आया जंहिंजे करे अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जे हुन मुक़दस जमात जी तारीफ़ कई गहरी नज़र सां जॾहिं ॾिठो वियो त इन आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला कुझु सबक़ उम्मत मुहम्मदी जे लाइ रखिया आहिनि वरना त क़ुर पाक को तारीख़ जो किताब न आहे जो 1400 साल पुराणे दौर में जेका हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मौजूदगी में जंग लॻी आहे उनजी हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि पढ़ूं उन मां लुत्फ़ ऐं मज़ो वठी करे चटपटी ज़ाइक़ो वठी करे पोइ ख़ुशी महसूसु कयूं बसि न क़ुर पाक कहाणियुनि जो किताब बि कोन्हे तारीख़ जो किताब बि कोन्हे कोई डाइजेस्ट अंग्रेज़ी या उर्दू वग़ैरह जो नावल कहाणियुनि जो बि कोन्हे जो पढ़ी माण्हू उनखां लुत्फ़ हासिल करे क़ुर पाक निज़ाम हयात आहे इन्हनि आयतुनि जे ज़रिए सां तालीम कहिड़ी ॾेई वियो उन्हनि मां कुझु मुख़्तसिर ॻाल्हियूं जेके उलमा मुहद्दिसीन लिखियूं आहिनि उन में 2 ॻाल्हियूं मेन हीअ आहिनि त माण्हू जेतिरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां अक़ीदत वारो नज़रियो एतिक़ाद मुहबत जो अक़ीदो रखे थो सिर्फ़ु इहो काफ़ी न आहे त मुंहिंजी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बेहद अक़ीदत आहे मुहबत आहे मां पंहिंजी जान माल सभु कुझु हुज़ूर जे मथां घोड़ण जे लाइ तयारु आहियां इहा सिर्फ़ु काफ़ी न आहे बल्कि हिन सां गॾोगॾु इहसान मुहसिन हुजनि चङो नेकोकार हुजणु ऐं परहेज़गार हुजणु इहे 2 सिफ़तूं बि लाज़मी आहिनि सिर्फ़ु क़ुर्बान थियण जे लाइ तयारु हुजे इहो काफ़ी न आहे नेकोकार बि हुजे परहेज़गार बि हुजे पोइ हुज़ूर जे मथां पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे इहा वॾी ॻाल्हि आहे जेका सहाबा किराम जे अंदरि हुई अल्लाह ताला इन्हनि आयतुनि जे ज़रिए सां असांखे सेखारी त लिल्लज़ीन अहसनू मिनहुम वत्तक़ू अज्रुन अज़ीम पोइ चई अज्रुन अज़ीम जेके मुहसिन बि हूंदा जेके मुत्तक़ी बि हूंदा उन जे लाइ वॾो अजुर आहे हाणे सम्झण जी ॻाल्हि आहे त मुहसिन चइबो कंहिंखे आहे नेकोकार कंहिंखे चइबो आहे उन जे लाइ रिवायत में ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राइल अलैहिस्सलाम जी ॼण त रिवायत आहे जिब्राइल अलैहिस्सलाम हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो जिब्राइल अची करे अर्ज़ु कयो त साईं अल्लाह ताला फरमाए थो अन तअबुदल्लाह कअन्नका तरा अल्लाह जी इबादत तव्हां ईअं कयो ॼण रब खे ॾिसो था अहिड़ी इबादत कयो रब जी ज़ात मुंहिंजे आॾो मौजूदु आहे ॼण त मां पंहिंजे रब खे ॾिसां थो रब जी ज़ात रब साईं बि मूंखे ॾिसे थो हाणे मां रब जे आॾो बीही करे अल्लाह अकबर करे वेठो आहियां रब खे मां ॾिसां थो रब मुंहिंजे आॾो आहे मूंखे रब साईं ॾिसे थो हाणे इहो माण्हू चुरंदो नज़र हेॾे होॾे फेराईंदो ग़लति सलत पढ़ंदो ओबासियूं खानदानो इहा चुरपुर हरकत कंदो कुझु बि न कंदो इंतिहाई तवजो सां बीठो हूंदो रब जे साम्हूं बीठो रब साईं मूंखे ॾिसे थो मां बि रब खे ॾिसां थो पहिरियों दर्जो इहो अल्लाह जी इबादत ईअं कयो ॼण तव्हां रब खे ॾिसो था पर जेकॾहिं एतिरो तव्हां खां नथो थी सघे त कम से कम फ़इल्लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक त पोइ कम से कम एतिरो त ज़हन में रखंदा कयो त भला मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे थो मां नथो ॾिसां नथो ॾिसी सघां मुंहिंजो रब त मूंखे ॾिसे थो ऐं रब तबारक व तआला त वाक़ई हर हाल में हर जॻह ते मौजूदु आहे असांखे ॾिसे पियो इहा आहे मुहसिन माण्हूअ जी तारीफ़ मुहसिन कंहिंखे चइबो आहे जंहिंजी इबादत अहिड़ी तरह सां हुजे इबादत करे त ॼण अल्लाह खे ॾिसे थो जे न त कम से कम इहो त हुजेसि त अल्लाह मूंखे ॾिसे थो इनखे चइबो आहे मुहसिन जंहिंमें इहा सिफ़त हुजे ऐं ॿियो आहे त सहाबा किराम जो लफ़्ज़ जेको सहाबा किराम चयो
मुत्तकी ऐं परहेज़गार हुजणु। अल्लाह ताला जेका तारीफ़ में फरमायो। हाणे मुत्तकी छाखे चइबो आहे? हिकिड़े साहिब जे सॻोरे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछो त परहेज़गारी छाखे चइबो आहे? हज़रत उमर से हुनखे जवाब में फरमायो त तो कॾहिं कंहिं बाग़ीचे में अंदरि क़िस्मी क़िस्मी गुल हुजनि, पोइ हुनखे लोढ़ो ॾिनल हुजे, उन लोढ़े मां कॾहिं तूं टपियो आहे? कंडनि वारे लोढ़े मां किरास तो कॾहिं थियो आहे? चई त हा। चई कीअं कंदो आहे हुते? चई वॾे एहतियात सां। चई उमर साईं करे ॾेखारियो। पंहिंजा कपिड़ा वठी वकोड़े सकोड़े पाण खे सोड़ो करे, पासीरो थी सोड़ो करे, आस्ते आस्ते कपिड़ा पंहिंजा चङी तरह सोड़ा करे समेटे करे आहिस्ते कदम खणी ॾेखारियईं त जिथे कंडा हुजनि घणा उते पाण खे ईअं बचाए करे एहतियात सां निकिरबो आहे। त पोइ ईअं सम्झो त हिन सॼी दुनिया जे ज़िंदगीअ में हीअ सॼी दुनिया इन शहवत, कूड़, नफ़रत, अदावत, दौलत, बुग़्ज़, साड़ इन्हनि जे कंडनि सां भरियल आहे। इन्हनि कंडनि खां पाण खे ईअं बचायो जीअं लोढ़े वारे कंडनि खां माण्हू पाण खे एहतियात करे बचाईंदो आहे। जंहिं अहिड़ी ज़िंदगी पाण खे बचाईंदे करे गुज़ारी, इनखे चइबो आहे परहेज़गार। इहे ॿ सिफ़तूं अल्लाह ताला हितां सेखारियूं त दीनदार हुजणु रुॻो काफ़ी कोन्हे, बसि परहेज़गारी बि कयो। ॿियनि रिवायतुनि ते ईंदो आहे त मुत्तकी चइबो छाखे आहे? मुत्तकी चइबो आहे हक़ीक़त में अल्लाह तबारक व तआला जा जेके हुक्म आहिनि न, जिन ॻाल्हियुनि खां अल्लाह ताला मना फरमायो आहे, बंदो उन्हनि ॻाल्हियुनि खां बचे। जिन कमनि ते, जिन गुनाहनि ते अल्लाह ताला जे तरफ़ खां सज़ा रखियल आहे, सज़ा उन खां बचे। जिन बुछड़ाइनि ते ख़ुदा जो अज़ाब ईंदड़ आहे, उन्हनि बुछड़ाइनि खां सफ़ा बचे। इनखे परहेज़गार चइबो आहे। हिकु रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त हज़रत अबू अली दक़ाक़ रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। अबू बकर बिन फवाद रहमतुल्लाह अलैह बुज़ुर्ग बीमार थी पियो, उन खां तबाह पुरसी करण वियो। जॾहिं तबाह पुरसी करण वियो उन खां, त हिन जो उन खां पुछो त छा हाल आहे? त हुन जवाब ॾियण खां पहिरियां ई माना अखियुनि मां ॻोढ़ा वेही वियसि, रोई पियो। चईंसि घबराए न, छो पियो रोई? अल्लाह ताला कंदो तोखे सिहत मिलंदी, तूं ख़ुशि थींदे, वरी घुमंदासीं, खिलंदासीं, खाईंदा पीअंदासीं, छो परेशान थियो आहे? ख़ुदा कंदो तोखे सिहत मिलंदी, रोई छो थो? चई मां रोआं हिन जे करे नथो त मां बीमार आहियां, रोआं हिन जे करे थो उन क़बर वारे ज़िंदगीअ खां अॻिते अज़ाब न अचे मूं ते, हिन अज़ाब खां डिॼां थो। माना मालूम थियो त जेको माण्हू दुनिया जे ज़िंदगीअ में अहिड़नि अज़ाब वारनि अमलनि बुछड़नि खां बचे थो, इहो परहेज़गार आहे। इहा वॾी परहेज़गारी आहे जेका अल्लाह तबारक व तआला हिन आयतुनि जे ज़रिए उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि खे सेखारी आहे त दीनदार हुजण सां गॾोगॾु परहेज़गार बि थियो। ज़ाहिरी दीनी सूरत आहे हिकिड़ी असांजी, नमाज़ूं बि पढ़ूं, रोज़ा बि रखूं, तिलावत बि कयूं, इस्तिग़फ़ार बि कयूं, तस्बीहात बि पढ़ूं, ज़कात बि अदा कयूं, ॾाढ़ियूं बि हुजनि, पटका बि हुजनि, ज़ाहिरी असां दीनदार बि नज़र अचूं, पर उहे कम बुछड़ाइनि बुराइनि वारा गुनाह न छॾियूं, इहा परहेज़गारी कान्हे। इहो ज़ाहिरी हिकिड़ो रूप आहे, उन रूप जे लिक में असां बुछड़ायूं था कयूं। हीअ त सेखारे वई त रुगो रूप कोन थो खपे, सचपच माण्हू अहिड़नि बुछड़ाइनि खां बचियल हुजे जिन बुछड़ाइनि जे करे इंसान ते अज़ाब ईंदो आहे। इन ॻाल्हि जी अल्लाह ताला खे घुर्ज आहे, बंदो अहिड़ो खपे। त पोइ अहिड़ी तरह सां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त सहाबा किराम जो चयल इहो लफ़्ज़ जेको अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि न बयानु फरमायो आहे, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, जेको माण्हू 1000 दफ़ा पढ़े कंहिं बि मुश्किल वक़्त में ईमान पके पुख़्ते सां, मज़बूत एतिक़ाद सां 1000 दफ़ा पढ़ी अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खां दुआ घुरे, पहिरियां बि दुरूद शरीफ़ पढ़े, आख़िर में बि दुरूद शरीफ़ पढ़े, विच में 1000 दफ़ा हस्बुनल्लाहु व निअमल वकील पढ़े, अल्लाह ताला खां दुआ घुरे, अल्लाह ताला इन बंदे जे इन दुआ खे रद्द न कंदो, क़बूल फरमाए। त जेको पढ़ंदो उनखे अल्लाह तबारक व तआला इहे शयूं अता फरमाईंदो जेके हू दुआ में उन खां घुरंदो। अल्लाह पाक तमाम असांजे विहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।